जोरदार ताड़िन में सीन नंबर पेरी मार मस्ती। अभी मानू दलाई वेठा मुआरे करदिन के 40 फोन कया न अञा ज़ाहिर ही कोन थियन अला के तो घर कती विया ओए होए कर दी ओए होए कर दी कर दी कर दी जैसा न पंजी यारी मां पैसे जो पुजारी आई कर दी दुनिया सारी हाणे खणो न पंजी ख्वारी मुके चेक दियो या केश दियो मां पंजे दंदे जी कया मर माया जीते मस्ती रुगो खपे पैसन जी दस्ती इया नेठ त मिटंदी हस्ती ना इज्जत जी तोखे गणती कुछ सब्र कर न फिक्र कर दिस टाइम किसो खाली जैसा न पंजी यारी मां पैसे जो पुजारी आई कर दी दुनिया सारी हाणे खणो न पंजी ख्वारी मुके चेक दियो या केश दियो मां पंजे दंदे जी कया बजी केडा न वींदासी तोके पैसा सब दींदासी तुझो रुपयो न खाईंदासी सजो कर्ज तुझो लाईंदासी मथो न खा वनी दूर पा मत तोखे मुकू न हणा जने हुई अवां के जरूरत कर पुछड़ी आया सूरत पे दर दर ते पिनियाऊं मुंह कई आवाजी पूरत या केश दियो जने हुई अवां के जरूरत कर पुछड़ी आया सूरत पे दर दर ते पिनियाऊं मुंह कई आवाजी पूरत अदा पपन थदोती तुझो कर्ज लाईंदासी पर फिलहाल वनी टोशगा चेक दियो या केश दियो मुखे मूर दियो या व्याज दियो काथे मरी न पओ ए अदा पपन छाए रेडियो पे पवने पांजो मौत दिस मो जो गोभी जो संदालो मुखे चेक दियो या केश दियो रुगो पाण के वेठा ठायो नथा करजो मुझो लायो मुझा पैसा दियो भाऊ पो धूड़ वजी पायो मुखे चेक दियो या केश दियो ठायो नथा करजो मुझो लायो मुझा पैसा दियो भाऊ पो धूड़ वजी पायो अदा पपन तोखे पैसा दींदा तुझा यार किदा भजी वींदा मुके कर्जो दियो मुझा पैसा दियो मुके रोक दियो या चेक दियो न त विदाऊं फट मरी रुगो सोची पियो पैसन जो मेड़ मेड़े थी वे गंजो हिक अगे टंपर खुल्लो जो व्याज वठे पियो खुल्लो ए पपन सिर खाई हुई पैसो 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 पैसे के पूछेंगे तो पैसे के तो कुत्तो ही को तो खाए भले देर पे आके रखी से दूध खाए तो पपन छा फुरियल आई अज घटवद पियो गालाई सब कपड़ा चजा तई लाए एदी बोड न आई आए पपन छा फुरियल आई अज घटवद पियो गालाई सफा कपड़ा चजा तई लाए एदी बोड न आई आहे ये डट्टा वनी बेन के दियो आवाजा चेक अगे ही पास कोंदा तन जेड़ा चेक कूड़ा तेड़ा अभी कूड़ा चेक दियो या केश दियो मुखे मूर दियो या व्याज दियो काथे मरी न पओ जैसा न पंजी यारी मां पैसे जो पुजारी आई कर दी दुनिया सारी हाणे खणो न पंजी ख्वारी मुखे चेक दियो या केश दियो मां पंजे दंदे जी कया हरिओम शांति हरिओम शांति हरिओम शांति 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 हेलो पपन हिकिड़ी ॻाल्हि सची ॿुधा तूं मालिक खे यादि पियो करी या सॼो ॾींहुं पंहिंजी माईअ खे पियो सॾु करी ऐं त तुंहिंजे ज़ाल जो नालो बि शांति आहे चुप धनन चुप पर्दे में रहने दो पर्दा ना उठाओ धनन इहो तो सही है शांति तेरी ज़ाल जो नालो भई हरिओम शांति छा अरे राय तो के इया भी खबर कोने
हरी साईं जो वॾो पुटु ओम साईं जो नंढो पुटु तॾहिं त सॼो ॾींहुं हरिओम शांति वरी दड़िए साले नालो बाक़ी भगती या पंध परे थी पपन ऐं भगत किथे टंडो मोहम्मद खान किथे मुंह मरियम जो धनन भला पंहिंजा भाग पपन जहिड़ो भगत दोस्त आहे पंहिंजो आओ ना आओ भक्ति तो सजी तेजी खत्म थी है ए छड़ बेली वरी पोल तो खोलाई हरिओम शांति हरिओम शांति 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 ए धनन हाण माठ कर सफा खोहार तो करी कुछ ख्याल कर शांति 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 हरिओम शांति मुख तो पक्की मुवारी माई बुस विझंदी पर पुछड़ा आई बई बुथी दा उथंदे वेंदे मुवारी राल मुगे ई दी चोकू हणे वडा ब यार कया थी कराइन तो पुटन जो रिश्तो बकोंदा अदा वीए रिश्ता आया तुझे घर ला पर तोखे को पसंद अचे हां तो जेखे ता चवंदा पप्पा दे घर सा समझ में अचे को तो तेरी कया तो नखरा हां भले तो दूर पा हरिओम शांति अदा धनन हाण गाल बुध जेको घर होंदो पाण त हलंदो पर मेहरबानी करे मुझे पुटन जो को भिलो कर भिलो थो तो ऐ एकड़ो घर भाई बेरूमल जो जिन छोकरियों बई सुठियूं सुलछड़ियूं पढ़ियल लिखियल बस पर एकड़ी गाल थई भाई बेरूमल थई गरीब देती लेती काम कोन करे सकंदो बाकी जे इया गाल तोरी खाए वारो त हरा आऊं बाबी शांति जो नारो हरिओम शांति अदा धनन मु भगत एजा तू देती लेती जी त गाल ही न कर पैसे जी पाण के भूख ही कोने तू हाण मेहरबानी करे हींअर वनी बाबी शांति जो नारो अदा पपन वरी भी बाबी शांति सा सलाह कर अजकल जो मायूं जिए तू चवन तीअं तो करणो ए अदा राय पपन के तो पाण जड़ो समझो या जेनी घर में हले कांदी ए पपन दई पपन मायूं केर दीदियो ने जेके पपन के जवाब देन कमाया आऊं घर जो वडो आऊं घर आऊं मुजो फैसलो फाइनल फैसलो भले तो बस तुझो कम थियो संज तुझो रिश्तो यो पक्को थियो तू वनी तैयारी कर बाकी देती लेती है को आसरो न कर हरिओम शांति हरिओम शांति अदा धनन मु तो के चयो न मु भगत जी अग्या तू देती लेती जो गालियूं न कर मुको भूख ही कोने आऊं सच्ची मुझे देती लेती जी आया ही खिला पेसो जा ओके बकोंदो सके चंगो पपन हाणे असा हलूं था वक्त बुधाइंदो तोखे कुछ खपे या न वन्यो भले पर मुआरे कर्ज जी मिले थोड़ी यादगिरी कजाओ यार आओ बस ठीक है पपन गोटल ही लाऊं इदा गोटल ही लाऊं गोटल ही लाऊं इदा गोटल ही लाऊं मुझे पुटन की आ शादी वावा मानी दा शहजादी आ शादी 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 पपन जी पुटन जी शादी आई शादी आई शादी आई शादी पपन पयो नचे ओ धनन पयो नचे आ राय पयो नचे आ धनन पयो नचे आ शादी मुझे पुटन जी आ शादी मुझे पुटन जी आ शादी गोटल ही लाऊं इदा गोटल ही लाऊं गोटल ही लाऊं इदा गोटल ही लाऊं हरिओम जा बाबा अज ॾाढा खुश पिया लॻो हाँ शांति अॼु छो न खुश हो जा हरी ऐं ओम जो रिश्तो थियो आहे भाई भेरूमल जे घरां भेरूमल जी छोकरियूं आहिनि त सुठियूं पर आहिनि गरीब हरि ओम शांति गरीब ते छाए पाण के केड़ी भूख है अरे शांति जिते दुनिया जो पैसो खत्म तो थे उते पपन जो पैसो शुरू तो थे
गाल है आज तहां पैसन की अहमियत न पिया ॾियो सुभाणे सुजल केड़े पासे उभरंदो जिंदगी में पहिरियों टाइम तहां पैसन के पासो पिया ॾियो तू हमेशा पंहिंजे फ़ाइदे जो ही सोचींदो आहीं हरि ओम शांति बस छा कयूं ॿिया रिश्ता मिलिया कोन्हे पोइ चयां थी भला भेरूमल जे घरां सही छोकिरा थी विया न वॾा न त मुंहिंजा बि ख्वाब वॾा हुआ मुंहिंजो अहिड़े घर मां पुटु पढ़ाईंदो त मुंहिंजी माया थींदी ॿीड़ी पर इंसान कॾहिं कॾहिं मजबूर थियो थो पए हूअं बि चवनि था भॻवान ॾे पंहिंजो पराए में माण्हू अखियूं कहिड़ियूं हुजे हरि शांति चङो थियो अणपढ़ियल पुटनि जी बि किथां वाह त लॻी न त आउं ॾाढो परेशान हुअसि हरि ओम शांति शांति ओ मुझी शांति हाणे हिकड़ी मेहरबानी कजे खर्च ते थोड़ो हथ हल्को रखजे आवा माइन के जी ख्वाहिशूं ॾिसी असीं थियो वञूं परेशान पर इहो ख्याल कजाऊं असां मर्दनि जे भांडे में भीग न थी वञूं हरि ओम शांति हरि ओम शांति